बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। या हाली मदद साईं, ये वीडियो मैं ठाहियां थो साईं वीसी साहब, सिंध यूनिवर्सिटी वीसी साहब लाइ। साईं तव्हांखे हिकिड़ो निमाणो अर्ज़ु हुयो, हिकु मैसेज बि ॾियणो हुयो। हाणे जेको हीउ माहौल हली रहियो आहे सिंध यूनिवर्सिटी में, तव्हां बि सैलानी यारनि खे विहारियो आहे। साईं यकीन कयो, हीअ वीडियो जेको मां ठाहियां थो कंहिंजे ज़ोर दबाव में न आहे, न कंहिंजे चवण ते या कंहिंजे हिकिड़े दबाव में, या मूंखे कंहिं चयो आहे त हे तूं कमु कर। हीअ सिर्फ़ु एज़ अ सिंधी हुजण जे हिसाब सां मां वीडियो ठाहियां थो त हीअ वीडियो मैसेज तव्हां ताईं पहुचे। ईअं डायरेक्टली मां तव्हां सां एतिरो न पोइ ॿुधाए सघां, न ॻाल्हाए सघां थो। बसि हिकु निमाणो अर्ज़ु आहे असां सभिनी सिंधियुनि जो, असांजा बच्चा नंढड़ा। थी सघे थो हिन वीडियो खां पोइ मां सिंध यूनिवर्सिटी में रहां न रहां, थी सघे थो तव्हां नाराज़ थियो त मां अहिड़ी हरकत कई आहे या छा कयो आहे या जेको कुझु कयो आहे। साईं यकीन कयो त 18 साल पंहिंजी ज़िंदगी जा हिते आंदासीं हिन हॉस्टलनि में, मज़दूरियूं कयूंसीं, वरी अलहमदुलिल्लाह पंहिंजे लाइ कैंटीन मिली, पंहिंजे बचड़नि जो गुज़ारो कयूं था पिया। असां यकीन कयो त एतिरो न आहियूं कमाईंदा। 50 रुपए में छा थो मिले? हलो तव्हां गैस बिजली फ्री असांखे ॾियो था, पोइ हुन जाइ ते असां शागिर्दनि सां ओतिरो ख़्यालु कंदा आहियूं, ओतिरो उन्हनि खे खानो असां सस्तो ॾियूं था, खाइनि था। जेसि ताईं ग़रीब शागिर्द जी साईं तव्हां आहे त ग़रीब शागिर्द हिते बेशक घणा आहिनि, उहे मानी खाईंदा आहिनि असां वटि 50 रुपए में। हाणे बि हिन महिल बि हिन टाइम ते बि जेके शागिर्द मूं वटि मानी खाइनि था, उन्हनि मां बि कम से कम 5-6 माण्हू आहिनि जिन खे मां 3-4 साल आहे मां फ्री में मानी खाराईंदो आहियां। कॾहिं हुननि खां पैसा न आहिनि वरिता, न वरी हुननि सां कॾहिं ज़बरदस्ती कई आहे। दिलि चवंदी अथनि ॾींदा आहिनि, दिलि चवंदी अथनि न ॾींदा आहिनि। साईं चवण जो मक़सदु इहो आहे, तव्हां सैलानी वारनि खे विहारियो आहे, तव्हां वॾा आहियो, तव्हांजी दिलि आहे, तव्हां जेको कुझु करे सघो था। असां केरु थींदा आहियूं तव्हांखे चवण वारा या तव्हांखे ॿुधाइण वारा? बसि हिकु ग़रीब थी बसि तव्हांखे अर्ज़ु था कयूं। असां सभिनी सिंधियुनि जे बच्चनि जी हिते रोज़ी आहे। कैंटीन वारनि 20-20 साल, 25-30 साल पुराणा आहिनि हिते, जेके वीचारा मज़दूरी कनि था। तव्हां सैलानी विहारियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फ्री वारी मानी जेका थो छॾे पैसनि जी मानी केरु खाईंदो? इहे ई सभु शागिर्द हेॾे वेंदा, असांखे नुक़सानु थींदो। असां पंहिंजूं कैंटीनूं छॾे हलिया वेंदासीं, असांजा बचड़ा नंढा। साईं यकीन कयो असांखे ॿियो को बि आसरो न आहे सवाइ हिन कैंटीन जो। 3 फैमिलियूं मां हिन हिकु कैंटीन मां हलाईंदो आहियां। पोइ अलहमदुलिल्लाह घटि वधि करे बचड़नि खे मिड़ी 2 वक़्तनि जी मानी सुठे तरीक़े इज़त सां ॾींदा आहियूं। हे तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां हेॾी असांजी इज़त रखी आहे, तव्हां कैंटीन असांखे ॾिनी आहे। साईं तव्हां सोचो हिन 7 हॉस्टलियूं आहिनि, 7 हॉस्टलियुनि में साईं केतिरा कैंटीन वारा आहिनि, उन्हनि सां केतिरा मज़दूर जेको आहे सो कमु कनि था, केतिरा उन्हनि सां फैमिलीज़ बिलोंग आहिनि। उहे सभु जो सभु माण्हू बेरोज़गार थी वेंदा। इहे ई मुहाजिर हिते सुभाणे बि हॉस्टलनि जे अंदरि ईंदा, उहे सभु हिते कैंटीननि में ईंदा। असां हुननि वटि मज़दूरी कयूं, पंहिंजो रोज़गार छॾे असां हुननि वटि नौकर थींदासीं, नौकरी कंदासीं। साईं तव्हां ॿुधायो छा इहो सही आहे? छो साईं हेॾी ॾिघी ॻाल्हि थी सघे थो मां तव्हांखे साईं साम्हूं न करे सघां, न को मूंखे ॻाल्हाइणु ॾियां, न तव्हां वटि एतिरो टाइम हुजे हा। एज़ अ सिंधी हुजण जे हिसाब सां तव्हां सोचो, हमेशह असां सिंधियुनि जी तारीख़ रही आहे त असां पंहिंजी धरती पाण ॾिनी आहे गैरनि खे। इहे माण्हू हिते वेहंदा, असां सभु सिंधी हितां हलिया वेंदासीं, केतिरा साईं माण्हू बेरोज़गार थी वेंदा, केतिरनि जा बचा आहिनि जेके वीचारा अलाह साईं रोज़ी ॾींदो, हिकु दर बंदि कंदो त 2 खोलींदो। पर सिधो सिंध यूनिवर्सिटी मां असां हलिया वञूं, असां 20 साल हिते मज़दूरी कई आहे। सदाईं हिते मुहाजिर क़ाबिज़ रहंदा, हे सभु पंहिंजा सिंधियुनि जो साईं हितां वजूद ख़तमु थी वेंदो आहे। ॿियो साईं मसइलो न आहे, मज़दूरी आहे, मज़दूरी ॿिए हंधि वञी कंदासीं। अलाह साईं रोज़गार ॾियण वारो आहे, अलाह साईं हर कंहिंखे ॾींदो, अलाह साईं तव्हांखे बि ॾींदो, अलाह साईं तव्हांजे बचनि खे ख़ुशि कंदो। पर प्लीज़ साईं हे स्टेप न खणो। असां सभिनी जी रोज़ी हिन साईं, असांजे लाइ केतिरियूं फैमिलियूं
हितां सां रिलेटेड आहिनि, हेतिरो वक़्तु हिते रहिया आहियूं। जेके शागिर्द तव्हांखे हिकिड़ा दान था ॾियनि त असांखे मानी सही नथी मिले, असांखे का बि शइ सही, हर शइ सही थी मिलेनि। अगरि इन जे हिकिड़ो मुक़ाबिलो हिकिड़ी तव्हां पुछा कयो त बाक़ी अगरि सिटी में 60 रुपया बिरयानी थी मिले, एॾी भली आहे त साईं त ओतिरी ग्रेवी खाईंदा आहिनि। हिते बि शागिर्दनि खे कहिड़ी मानी महांगी थी मिले, मानी महांगी थी मिले, 60 रुपया असांखे ॾींदा आहिनि, 6 मानियूं खणी वेंदा आहिनि, 30 रुपया हिन ते डिवाइड करे हिननि ते पवंदो आहे। हा, अगरि अहिड़ा शागिर्द आहिनि जिन माण्हुनि तव्हांखे शिकायत कई आहे त असां वटि मानी खाइण जा पैसा न आहिनि, तव्हां उन माण्हुनि खे असां ॾे मोकिलियो, असां उनखे 30 रुपये में था ॾियूं, असां उन्हनि खे मानी था खारायूं। अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जेके उहे उस्ताद फनकार शागिर्द आहिनि जेके तव्हांखे हरू भरू दान ॾियनि था, जेके पैसो बचाए छोकिरनि ते वञी ख़र्चु कनि था, या उन ग़लति हिते उन्हनि में यूज़ था कनि, भई कपिड़ा वठणा आहिनि, हितां कंहिं बचनि ॿ रुपया त हीअं कंदासीं, उहे तव्हां मिसयूज़ हिकिड़ा कनि था पंहिंजे पैसे खे, उहो उन्हनि जो मसइलो आहे। अलाह पाक जो क़िस्म साईं, अगरि अहिड़ा शागिर्द आहिनि तव्हां उन्हनि खे असां ॾे मोकिलियो, असां उन्हनि खे मानी खाराईंदासीं। बिल्कुलु 20-30 रुपया जेके उन्हनि जे वस में आहे असांखे ॾियनि। बहरहाल हे ईअं न कयो। एज़ अ सिंधी हुजण जे हिसाब सां तव्हां पाण धरती ॾिनी आहे, तव्हां पाण ॿुधायो तव्हां पंहिंजे ज़मीर खे सुभाणे कहिड़ो जवाबु ॾींदो। सभु मुहाजरे ते अची वेंदा, सभई मुहाजरे ते अची संभालींदा, पंहिंजा सिंधी बेरोज़गार थी वेंदा। साईं प्लीज़ हिन वीडियो खां पोइ हाणे थी सघे थो तव्हां या केर बि मूंखे रहण ॾे न ॾे, बहरहाल हिन माण्हू अर्ज़ु अथव, असां सभिनी जे बचड़नि जी रोज़ी आहे, असां सभु हिते रिलेटेड आहियूं हिन ई रोज़ी सां। यकीन कयो अलाह पाक जो क़िस्म आहे साईं, ॿी का बि रोज़ी अहिड़ी न आहे। न को ॻोठ ॾे बनी आहे, न को अहिड़ो कोई शॉप्स आहिनि, न को अहिड़ो बिज़नेस आहे जेको वञी कंदासीं, इहो ई आहे बसि, मज़ूरी वञी कंदासीं, रहूं न रहूं। तव्हां वॾा आहियो, तव्हां मूं असांजी वॾियूं उमेदां वाबस्ता हुयूं ऐं आहिनि बि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे, अलाह साईं तव्हांजे बचनि खे तरक़ियूं ॾे। असां ग़रीब आहियूं, इहे ई साईं 20-30-40 हज़ार महीने जा थींदा आहिनि जेके बचनि खे वञी ॾींदा आहियूं, को लखे रुपया असां न ई कमाईंदा। असां शागिर्दनि जी हमेशह साईं ख़िदमत कई आहे, पर छा कयूं, क़दुरु न आहे। हमेशह इहो ई असांखे बेक़दुरु रखियो वियो आहे। कॾहिं शागिर्दनि जी थुकनि मोचड़नि में रहियासीं, कामरेड हुया त हाणे हे थो थिए। तव्हां हे सभु कुझु कयो था, असां हितां हलिया वेंदासीं, असांजे बचनि जी साईं रोज़ी इहा ई अथव, इहो यकीन कयो। एज़ अ सिंधी हुजण जे हिसाब सां तव्हां कम अज़ कम ईअं न कयो। कहिड़ो शागिर्द आहे साईं, ग़रीब आहे, इहे ई शागिर्द आहिनि वञनि था सिटी, महांगा कपिड़ा वठनि था, 3-4 हज़ार होटलनि जो बिल भरे था अचनि, कॾहिं लाल किला ते था वञनि त कॾहिं लामूश ते था वञनि। छा साईं हेॾे कोई ग़रीब वञी सघंदो? उहे माण्हू उथी चवनि था असां ग़रीब आहियूं, असां वटि पैसा न आहिनि साईं। उहा सब्सिडी तव्हां असांखे ॾियो। तव्हां 60-70 असांखे अगरि खाने ते 20 रुपया वधाए ॾियो आहे, असां सॼी कैंटीन सां सॼो कमु कराईंदासीं, कलर बि करायो हो ऐं हेठां टाइल्स बि फर्श खे हणाईंदासीं, पंहिंजे पैसनि ते असां सफ़ाई वारो स्वीपर बि बीहारींदासीं। प्लीज़ साईं यकीन कयो, असांजे बचनि जो गुज़रान न ते अथव, असांजे बचनि जी रोज़ी न खसे। बसि हिकु निमाणो अर्ज़ु हो, हीउ वीडियो मैसेज तव्हांजे लाइ, प्लीज़ नाराज़ न थिजो, प्लीज़। एज़ अ सिंधी हुजण जे हिसाब सां तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, पंहिंजे सिंधियुनि खे अञा रोज़गार ॾियो, पंहिंजे सिंधियुनि खे वधायो, छो त तव्हां पाण सिंधी आहियो, तव्हां ॿिया न आहियो। अॼु तव्हां ॿियनि खे धरती ॾींदव, तव्हां पंहिंजे ज़मीर खे कहिड़ो जवाबु ॾींदव? हे अर्ज़ु आहे, निमाणो अर्ज़ु आहे तव्हां, महिरबानी तव्हां, प्लीज़ साईं नाराज़ न थिजो।